अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो आओ या पिरिया गुल सब खबरी हिक नज़र हेडलाइन ते। ईरान ऐं अमरीका विच में जंग बंदी ख़त्म थियण में बाक़ी कुछ कलाक रहिजी विया। ॿिन्हिनि धुरनि में डेडलॉक बरक़रार। पाकिस्तान तरफ़ां टिया कड़े जूं कोशिशूं जारी। पाकिस्तान तरफ़ां अमरीका ईरान खे जंग बंदी में वाद ते गोड़ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी खे मौक़ो ॾियण जी अपील। परडी वज़ीर इसाक़ डार सां अमरीकी नाज़िमुल उमूर नेटली बेकर जी मुलाक़ात। ताज़े इलाइक़े अॻु भराई ते ख़यालनि जी ॾे वठि परडी वज़ीर इसाक़ डार चयो त धुरियूं जंग बंदी में वाद ते गोड़ करण सां गॾु ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी खे मौक़ो ॾियनि। खिते में पाइदार अमन ऐं इस्तेकाम लाइ ॻाल्हियूं असराइतो ज़रियो आहिनि। मुलाक़ात दौरान अमरीकी नाज़िमुल उमूर खिते में अमन ऐं ॻाल्हियुनि अॻिते वधाइण ते पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त जंग बंदी में वधीक वाद नथो चाहियां। ईरान जो मामलो वॾी डील सां ख़त्म थी वेंदो। असां ईरान सां मापनि खे वॾी कामयाबी सां संभाले रहिया आहियूं। असां ॻाल्हियुनि में मज़बूत पोज़ीशन में आहियूं। अमरीका ज़रूरत पवण ते फ़ौजी कार्रवाई करण लाइ मुकमल तौर तयार आहे। अमरीकी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे सदर ट्रम्प चयो त ईरान जे मामले में जल्दबाज़ी में फ़ैसिलो न कंदसि। जेकॾहिं ईरान मुआहिदो करे थो तमामु मज़बूत पोज़ीशन में अची सघे थो। ईरान वटि ॻाल्हियुनि खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। असां ईरान जे बहरिया फ़िज़ाई ऐं क़यादत खे ख़त्म करे छॾियो आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त सीज़ फायर जे ख़िलाफ़ वर्ज़ी सिफ़ारती अमल में वॾी रुकावट आहे। ईरान अमरीकी रवैये जो जाइज़ो वठंदो ऐं पंहिंजे मफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ मुनासिब फ़ैसिलो कंदो। समूरनि रुख़नि खे नज़र में रखंदे फ़ैसिलो कयो वेंदो त अॻिते कीअं वधिजे। ईरान जे परॾेही अब्बास इराक़ची ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार विच में फ़ोन ते राब्तो इलाइक़ाई अमन ऐं इस्तेकाम लाइ मुसलसल ॻाल्हि ॿोल जी अहमियत ते ज़ोर। ॿिन्हिनि अॻवाननि तरफ़ां वेझा राब्ता जारी रखण ते इत्तफ़ाक़।